बुख सां ऐं माल जे खुटाइण सां, अव्हां जे नफ़्स जान औलाद ते तकलीफ़ आणण सां, यानी इहे सभु शयूं इम्तिहान तौर तव्हां खां इम्तिहान में तव्हां जे मथां इहे शयूं ईंदियूं। अव्हां जे जान ते तकलीफ़ ईंदी, अव्हां जे माल ते तकलीफ़ ईंदी, अव्हां जे औलाद ते तकलीफ़ ईंदी, अव्हां खे ख़ौफ़ ज़रिए ड्रेॼारियो वेंदो, अव्हां जी जान इम्तिहान में मुब्तला थींदी, अव्हां जे माल जे मथां मुसीबत इम्तिहान ईंदो। इहे सभु अलाह ताला जी ज़ात बाबरकात ॻाल्हियूं ॿुधायूं त इहे इम्तिहान जूं आहिनि, इन्हनि ज़रिए तव्हांजो इम्तिहान वरितो वेंदो। आख़िर में आहे वल अनफुसे वसमरात, अव्हां जी जेका जान आहे उहा अव्हां जी जान ऐं उन सां गॾु वसमरात अव्हां जा औलाद। समरात में जा मुराद फसल पोखूं बि आहिनि पर औलाद बि मुराद आहे, छो त औलाद बि इंसान जी हिकिड़ो बहितरीनु समर आहे। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू फरमायो, उन खां बाद में वबशिर साबिरीन, इन सब्र करण वारनि खे अल्लाह जे तरफ़ खां मुबारक ॾे। ऐं मुंहिंजा प्यारा नबी जेके इन सभिनी इम्तिहाननि में कामयाब थींदा, अल्लाह तबारक व ताला जल जलालहू अमन वालू जेके बि हिननि जे मथां मुसीबतूं आणींदो ऐं हुन ते साबिर रहंदा, शाकिर रहंदा, सब्र कंदा, पुछंदा पुछंदा कोन, वावेला कोन कंदा, घोड़ा घोड़ा कोन कंदा, मुंहुं कोन पिटींदा, वार कोन पटींदा, मथे में मिटी कोन विझंदा, ग़म जो इज़हार न कंदा, सब्र कंदा, अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा महबूब इन्हनि खे मुंहिंजे तरफ़ खां मुबारक ॾे। उन्हनि जी निशानी वाज़िह थी वई, अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबह, अहिड़नि जे मथां जॾहिं बि का मुसीबत ईंदी आहे, क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, बसि एतिरो चवंदा आहिनि त असां अलाह जा आहियूं, वरी बि अलाह ॾे मोटणो आहे। जेकॾहिं ख़ुदा ताला असां ते इम्तिहान आंदो त परवाह न आहे। आख़िरी आयत चौथी, ख़ुदा ताला फरमाए थो उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह, इहे उहे अलाह जा बाना आहिनि जंहिंजे मथां अलाह जूं सलातूं ऐं रहमतूं आहिनि। कहिड़ा? उलाइक जो इशारो कंहिं ॾे आहे? उहे जेके अल्लज़ीन इज़ा असाबतहुम मुसीबतुन क़ालू इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन, मुसीबत जे टाइम ते वावेला न कंदा आहिनि, सब्र कंदा आहिनि, एतिरो चवंदा आहिनि इन्ना लिल्लाहि व इन्ना इलैहि राजिऊन। अल्लाह ताला फरमाए थो उलाइक अलैहिम सलवातुम मिर रब्बिहिम व रहमह, इहे उहे बाना आहिनि जंहिंजे मथां अल्लाह ताला जूं सलातूं आहिनि ऐं रहमतूं आहिनि। व उलाइक हुमुल मुहतदून, ख़ुदा ताला सर्टिफिकेट ॾेई छॾियो त इहे ई सची वाट वारा आहिनि, इहे ई हिदायत वारा आहिनि, इहे ई सही रस्ते ते हलण वारा आहिनि। इन खां सवाइ ॿियो दावा नथो करे सघो त को मां सही रस्ते ते आहियां। सहो रस्तो उन्हनि खे मिलियो आहे जे अल्लाह ताला जे रज़ा ते राज़ी रही सब्र कयो आहे। इहो आहे आयतुनि जो तर्जुमो। अॻे बि अर्ज़ु कयो हुउमि, वरी बि अर्ज़ु कयो अथमि, हाणे तफ़सील तव्हांजे आॾो अर्ज़ु कयां। दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलिजो। सलाह सलाह सलाह। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व असहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, अव्हां खे ख़बर आहे अॻे जुमे ते मां तव्हांखे अर्ज़ु कयो हो त सैयदना इमाम हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जे शहादत जो वाक़ियो मां हिन ईंदड़ जुमे ते तव्हांजे आॾो अर्ज़ु कयां। अल्लाह ताला मूंखे तौफ़ीक़ बख़्शींदो, मां तव्हांजे आॾो, छो त हीउ तमामु वॾो दर्दनाक वाक़ियो आहे ऐं इन सां गॾोगॾु तफ़सील वारो वाक़ियो आहे। मुख़्तसर जुमे जो टाइम हूंदो आहे, मां तव्हांजे आॾो कुझु अर्ज़ु कंदुसि, जेकॾहिं 2-3 मिंट मथे थी वञनि त नाराज़ न थिजो, छो त तव्हां मतां चयो टाइम वधी वियो। बहरहाल अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू तव्हां असांखे ॿुधण ॿुधाइण ऐं सम्झण सम्झाइण जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो। प्यारा दोस्तो, अदीज़ो मुसलमान भाइरो, सैयदना इमाम हुसैन अली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु सां नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात जो खूनी रिश्तो आहे। पाण करीम फरमाइनि था अल हुसैन मिन्नी व अना मिन अल हुसैन। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था हुसैन मुंहिंजो आहे, मां हुसैन जो आहियां। वॾो शर्फ़ आहे।
हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात इमाम हुसैन आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु के पंहिंजे कुल्हनि जे मथां सवार कयो आ। हुजूर करीम जी ज़ात बाबरकात अल्लाह जे इबादत में हूंदा हा, रब करीम जे फर्ज़ में हूंदा हा, पर इमाम आली मकाम रदी अल्लाह ताला अन्हु नबी करीम जे आॾो हूंदो हो त ख़ुदा जे प्यारे हबीब करीम जे ज़ात बाबरकात जो हिकिड़ो वाक़ियो ईंदो आहे त पाण ख़ुतबो पढ़ी रहिया हा, जुमे जो ख़ुतबो हो, ऐं अव्हांखे मां बार बार ॿुधाईंदो आहियां, इंशाअल्लाह तव्हांखे यादि हूंदो त जुमे जे ख़ुतबे जो नमाज़ जो हुकुम आहे। ख़ुतबे जो हुकुम नमाज जे अंदर पेश इमाम जेकॾहिं चवे या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि वसल्लिमू तस्लीमा, त मुंहिंजा अदा इहा हुकुम थी आहे त करे त सलात पढ़ो, सलाम पढ़ो, पर नमाज में नाहे पढ़णो, त ख़ुतबे में बि नाहे पढ़णो। ख़ुतबे में हेॾे नाहे वाझाइणो, हेॾे नाहे वाझाइणो, कंहिंखे चवणो नाहे बाबा वेही रहो, उथे खे न चइबो त बीही रहो। नमाज जे अंदरि जीअं हुकुम आहे, ख़ुतबे जो साॻियो हुकुम आहे। हदीस पाक में अचे थो हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात ख़ुतबो पढ़ाए रहिया हुआ, इमाम हुसैन मस्जिद में दाख़िल थियो आहे, नंढड़ो आहे, नंढड़े ॿार जी आदत आहे, तकिड़ो भॼंदो आहे, किरंदो उथंदो ईंदो आहे। हदीसनि जा लफ़्ज़ आहिनि, ख़ुदा जे महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात मिंबर तां लथा आहिनि, ख़ुतबे खे छॾियो आहे, अॻिते वधियो आहे, वधी हज़रत हुसैन आली मक़ाम खे पंहिंजे झोलीअ में विहारे पंहिंजे मिंबर जे भर में आणे विहारे बाद में ख़ुतबो शुरू कनि था पिया। सहाबी अर्ज़ था करे या रसूल अल्लाह, नमाज़ खां बाद में ऐं ख़ुदा जा हबीब अवां हुसैन आली मक़ाम जे लाइ इबादत खे फिटो करे हुसैन खे खणी पोइ ख़ुतबो शुरू कयो आहे। ॻाल्हि कहिड़ी आहे? ख़ुदा जे ज़ात बाबरकात जो नबी थो फरमाए त हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन, हुसैन मुंहिंजो आहे, मां हुसैन जो आहियां। हिन जो क़द्र इन जे करे थो कयां जो मां मुहम्मद करीम जे दीन ऐं सुन्नत खे रंग लॻाईंदा। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े दफ़े पाण सुन्नत नमाज़ पढ़ी रहिया हा। सुन्नत नमाज़ पढ़ंदे पढ़ंदे ईअं ॿाराणे ख़्याल सां नंढड़ो हुसैन आली मक़ाम नबी करीम अलैहिस्सलाम जे मस्जिद नबवी में आयो। नंढड़ो ॿारु पंहिंजे वॾे जे कढ लॻी ईंदो आहे। ख़ुदा जे महबूब नमाज़ शुरू कई आहे, अल्लाह जे इबादत में ख़ुदा जो हबीब मसरूफ़ आहे। हुसैन आली मक़ाम मस्जिद नबवी में आयो, ख़ुदा जे महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात ॾे वाझाए थो। हज़रत हुसैन आली मक़ाम जूं कहमल नज़रूं पंहिंजे नाने ॾे हन, कहमल नज़रूं असहाबनि ॾे हन, कहमल नज़रूं मस्जिद नबवी जे तरफ़ हन। ख़ुदा जे महबूब पाक रुकू कयो आहे, हुसैन वेझो आयो आहे, ख़ुदा जे हबीब सिर सजदे में रखियो आहे। इमाम आली मक़ाम नंढड़ो मासूम ॿारड़ो आहे, नबी करीम जे कुल्हनि जे मथां चढ़ी वेही रहियो। ॿार बादशाह हूंदा आहिनि, ख़ुदा जे महबूब जे जॾहिं कुल्हनि ते चढ़ी वेठो, ख़ुदा जे हबीब जे ज़ुबान ते जारी आहे सुब्हान रब्बियल आला। सजदे में छा पढ़ंदा आहियो? सुब्हान रब्बियल आला। अल्लाह जे बुलंदीअ जो ऐलान आहे। सुन्नत तरीक़ो आहे 3 दफ़ा पढ़ो, 7 दफ़ा पढ़ो, 5 दफ़ा पढ़ो, 9 दफ़ा पढ़ो। हबीबन करीमन मसनून तरीक़े सां 21 ते तस्बीह पढ़ी आहे। इरादो कयो अथनि त हाणे अल्लाह जी निमाज़ आहे, नींगर त कुल्हे ते वेठो आहे, पर सिर सजदे मां खणा, ॿियो सजदो कयां, नमाज़ पूरी कयां। इरादो करे थो अल्लाह जे दरगाह मां वही नाज़िल थियो आहे। ऐं प्यारा हबीब, एसी ताईं सिर सजदे मां न खणजां जेसी ताईं हुसैन पाण न लही वञे। हुसैन जेसी ताईं तुंहिंजे कुल्हे ते वेठो आहे, वेठो रहे, तूं सजदे खे तवील कर, सजदे खे लंबो कर, अल्लाह जी तस्बीह पढ़। हुसैन आली मक़ाम जॾहिं बि मर्ज़ी सां लहे, उन खां पोइ सिर मुबारक पंहिंजो मथे मां खणिजो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, ख़ुदा जे हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात तस्बीह पढ़ंदा रहिया। हुसैन आली मक़ाम ॿाराणे ख़्याल में कुल्हे ते चढ़ियो वेठो आहे। तव्हां त 72 तस्बीहूं ख़ुदा जे हबीब पढ़ियूं आहिनि। जंहिं महिल 72 तस्बीह पूरी थी आहे, हुसैन आली मक़ाम पंहिंजे ख़्याल सां लथो आहे। नबी करीम हिकिड़ो दफ़ो वधीक पढ़ी 73 दफ़ा कयो आहे, छो त 21 ते पढ़णो आहे। उन खां पोइ ॿियो सजदो कयो अथनि, नमाज़ पूरी कई अथनि। हुसैन आली मक़ाम फौरन लथो आहे,
लही करे सिधो पंहिंजी वालिदा माजिदा वटि वियो आहे। ओ मुंहिंजी अम्मा अॼु मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां। ख़ातून जन्नत थी चए अब्बा कहिड़ी ॻाल्हि थो ॿुधाई? अम्मा अॼु मुंहिंजे नाने सोणे नमाज़ पे पढ़ी, पोइ मां नाने साईं खे ताड़े बीठुसि, जंहिं महिल सिर सजदे में रखियईं त मां नाने जे कुल्हे ते चढ़ी वेठुसि। एसी ताईं मां न लथो आहियां जेसी ताईं मुंहिंजे नाने 72 दफ़ा तस्बीह पढ़ी आहे। पोइ मां उथियो आहियां, हाणे नाने निमाज़ पूरी कई हूंदी। फातिमत ज़हरा थी अर्ज़ु करे इरशाद थी फरमाए, ओ मुंहिंजा बचड़ा, तुंहिंजो नानो सैयदुल अंबिया, तुंहिंजो नानो ख़ातमुल अंबिया, तुंहिंजो नानो इमामुल अंबिया अल्लाह जी इबादत में हो, ख़ुदा जे फ़र्ज़ में हो, रब जे आॾो झुकियो पियो हो। अहिड़े टाइम ते मस्खरी न कबी आहे, नमाज़ में न करी हा। हुसैन आली मक़ाम जेको 5-7 सालनि जो आहे, पंहिंजी माउ खे थो चए, अम्मा अॼु नाने साईं मुंहिंजे कारण सिजदो लंबो करे 72 दफ़ा तस्बीह पढ़ी आहे। मां हिन पंहिंजे जान ते नाने जे दीन ख़ातिर 72 तीर ऐं भाला सहंदुसि, पंहिंजे जान जे मथां 72 ज़ख़्म बर्दाश्त कंदुसि। रुगो ज़ख़्म न बल्कि नाने साईं जे दीन जे ख़ातिर पंहिंजा 72 साथी अल्लाह जे राह में कुर्बान करे नबी जे झंडे खे बुलंद रखंदुसि। छो त हज़रत हुसैन आली मक़ाम जे मथां करबला जो वाक़ियो अचानक न आयो हो। मां तव्हांखे बार बार ॿुधायो आहे, हिकिड़ो ओचितो हादसो थी पवंदो आहे, ओचितो मामिलो थी पवंदो आहे, ओचिलो झगड़ो थी पवंदो आहे। न न, हज़रत हुसैन आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जंहिं वक़्त में दुनिया मां वफ़ात फरमाई आहे, उन विसाल वारे टाइम ते हज़रत इमाम आली मक़ाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जी 58 साल उमिरि आहे। घणा साल साईं? ॾाढे ॻाल्हायो। तव्हांखे ॿुधायमि त सन 3 हिजरी में ॼाओ आहे। सन 3 हिजरी, हिजरत जे 3 साल ॼाओ आहे। ऐं करबला जो वाक़ियो जेको थियो आहे सो सन 61 हिजरी में थियो आहे। कहिड़े सन में थियो आहे? 61 हिजरीअ में करबला जी जंग लॻी आहे। त 61 मां मुंहिंजा अदा अवां 3 कढी छॾियो त 58 साल थिया। 58 साल जे उमिरि में हुसैन आली मक़ाम दुनिया तां वञे थो पियो, शहीद थो थिए अल्लाह जे राह में। त इहो अचानक वाक़ियो कोन्हे, ओचितो हादसो कोन्हे। एॾा करबला जे वाक़िए जो मुहम्मद करीम 58 साल अॻे ऐलान करे छॾियो। कीअं? थोरो ॿुधायां, तफ़सील में हलणो आहे। जॾहिं ॼावा हा इमाम हुसैन आली मक़ाम, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात अची दुआ कई ही, कन में बांग चई हो, अॻे दफ़े ॿुधायमि। उन आइन टाइम ते हुसैन आली मक़ाम नबी पाक जे हथनि में आहे। हज़रत जिब्रील अमीन अल्लाह जे दरगाह मां लही आयो आहे। अल्लाह ताला जे दरगाह मां लही हबीबन करीमन खे अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, अव्हां खे मुबारक हुजे जो ख़ुदा तबारक व तआला अव्हां जे न्याणी फातिमत ज़हरा खे हज़रत हुसैन आली मक़ाम जहिड़ो फर्ज़ंद अता फरमायो आहे। अल्लाह ताला मूंखे मोकिलियो आहे त मुंहिंजे नबी खे मुबारक ॾे, ऐं नबीअ खे चओ त अलीअ खे मुबारक ॾे, ऐं नबीअ खे चओ त फातिमत ज़हरा खे बि मुबारक ॾे। अव्हां जे बचे जे ॼमण ते अल्लाह जे तरफ़ खां मुबारक आई आहे। नबी पाक अलैहिस्सलाम उन्ही आइन टाइम ते हज़रत अली साईं खे, हज़रत फातिमत ज़हरा खे मुबारक ॾिनी आहे। उन खां बाद वरी थोरी देरि गुज़री आहे, वरी जिब्रील आयो आहे। अर्ज़ थो करे, या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, इन साहिबज़ादे जी मां तव्हांजे दरबार में अल्लाह जे दरगाह मां मुबारकबादी खणी आयो आहियां, पर उन सां गॾु हिकिड़ी ॾुख जहिड़ी ॻाल्हि बि खणी आयो आहियां। नबी पाक जी ज़ात फरमाए था, कहिड़ी ॾुख जी ॻाल्हि आहे? चईसि, इन हुसैन खे, शहज़ादे खे, तुंहिंजे फर्ज़ंद खे ज़ाहिर में कलमे भरण वारा, मुसलमान सॾाइण वारा गैर मुसलमान कोन हूंदा, काफ़र कोन हूंदा, मुशरिक कोन हूंदा, दीन जा ज़ाहिर में दुश्मन कोन हूंदा, पाण खे मुसलमान सॾाईंदा। उन मुसलमान सॾाइण वारा 3 ॾिहाड़ा उञो बुखियो रखी करबला जे ततल ज़मीन ते शहीद कंदा। हुन जे अहल बैत खे तकलीफ़ में आणींदा, हुन जे बच्चन खे कैदी बणाईंदा। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे मोकिलियो आहे त मुंहिंजे नबीअ खे इहा वञी ॻाल्हि ॿुधाए। बहादुर छाखे चइबो आहे? जेको मुसीबत जो दिलेरी सां मुक़ाबिलो करे। हा या न? ॾाढे ॻाल्हायो था। बहादुर रड़ियूं कयूं, दाहूं कयईं,
पिटियई कुटियई त बहादुरी न आहे। और मुंहिंजा प्यारा दोस्त, जमर नबी करीम जी ज़ात बाबरकात खे जिब्रील इहा ॻाल्हि ॿुधाई आहे। ख़ुदा जो हबीब पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था, जिब्रील भला ॾे ख़बर अल्लाह जी इजाज़त हुजे त अलीअ खे बि ॿुधायां, ख़ुदा जे तरफ़ खां इजाज़त हुजे त फातिमत ज़हरा खे बि ॿुधायां। जिब्रील तो अर्ज़ु करे, या रसूल अल्लाह भली ॿिन्ही खे ॿुधाए। हज़रत अलीअ खे बि नबी पाक इहा ॻाल्हि ॿुधाई आहे त 5 मिंट अॻु में मुबारक मिली आहे, 5 मिंट बाद में वरी हुनजे शहादत जी ख़बर थी मिले। अम्मा खे बि ॿुधायो थो वञे, अब्बा खे ॿुधायो थो वञे। फातिमत ज़हरा थी अर्ज़ु करे, या रसूल अल्लाह मुंहिंजे हुसैन लाइ दुआ घुर, मुंहिंजे बच्चे जे लाइ। कहिड़ी मुसीबत टरे इन इम्तिहान खां बचे न। सुभान अल्लाह। भली जायूं माहिरूं सदियूं सालिहन, माशर जे मैदान में उन्हनि ॾाज मिलन, बाक़ी ॿियनि वेचारनि ओ जागा अजाया कया। लख मुबारक अहिड़ी अम्मा खे हुजे न साईं, जो बच्चे जे शहादत जी ख़ुशख़बरी थी मिले। नबी खे अर्ज़ु थी करे त मुंहिंजा बाबा साईं दुआ घुर त अल्लाह ताला इन तकलीफ़ वारे टाइम ते मुंहिंजे हुसैन खे सब्र अता फरमाए। छा करे? सब्र अता करे। हज़रत अली जा बि साॻा लफ़्ज़ आहिनि, या रसूल अल्लाह मुंहिंजे हुसैन लाइ दुआ घुर त अल्लाह ताला इन इम्तिहान में मुंहिंजे हुसैन खे कामयाब बनाए। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, हाओ अवां अबे ऐं अम्मा जी फरमाइश आहे त मां दुआ घुरां, पर दुआ शर्तनि सां घुरंदुसि, हथ मां खणंदुसि, आमीन तव्हां कजो। मुंहिंजी दुआ सां आमीन कंदा वञिजो। हज़रत फातिमत ज़हरा शेर ख़ुदा हथ खया हन, अल्लाह जे नबी हथ खया हन। हुज़ूर पाक जी ज़ात फरमाइनि था, प्यारा जिब्रील तोखे बि वञण जी इजाज़त कान्हे, तूं बि इन दुआ में असां सां शरीक थी, तूं बि हज़रत हुसैन आली मक़ाम वारी दुआ में आमीन चवंदो वञ। नबी करीम जी ज़ात दुआ था घुरनि, अल्लाहुम्मा आतिल हुसैन अजरम व सबरा। ओ मुंहिंजा मौला मुंहिंजे प्यारे हुसैन आली मक़ाम खे इन इम्तिहान वारे टाइम ते अजुर ऐं सवाब अता फरमाइजां, सब्र ऐं सवाब अता फरमाइजां। हिकिड़े पासे अजुर ॾिजांसि, ॿिए पासे सब्र ॾिजांसि। नबीअ जे लफ़्ज़ ज़ुबान मां निकिता आहिनि, जिब्रील आमीन कई आहे, हज़रत अली आमीन कई आहे, फातिमत ज़हरा आमीन कई आहे। ज़ुबान हाल सां, ज़ुबान काल सां न, बल्कि ज़ुबान हाल सां नंढड़ो हुसैन बि पंहिंजे नाने जे दुआ सां गॾु आमीन पियो चवे। नबी चवे, मौला मुंहिंजे बच्चे खे अजुर ॾे, मुंहिंजे बच्चे खे सब्र ॾे। त हुसैन जी ज़ुबान हाल बि चवे पई, हाओ मौला मूंखे अहिड़े मैदान में अजुर बि ॾिजां, सब्र बि ॾिजां। त हाणे ॼमण वारे ॾिहाड़े सन 3 हिजरीअ में इहा ॻाल्हि मशहूरु थी त शहीद थियणो आहे। सभु कंहिंखे पतो पइजी वियो, 58 साल जे उमिरि में शहीद थो थिए, त हर ॾिहाड़े हुसैन खे इंतज़ारु हो, उहो कॾहिं तो ॾिहाड़ो अचे जो मां पंहिंजे सूर्यहाई जा जोहर ॾेखारियां। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार यार, जिंदाबाद। ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो, अज़ीज़ो मुस्लमान भाइरो, गौर जो मक़ाम आहे। ख़्याल कजो, तसव्वुर कजो त जंहिंखे 58 साल पंहिंजे शहादत जो इंतज़ार आहे, उहो सुस्त थींदो, बेसब्री कंदो, इन शहादत वारे ताज खे ॾाज भाईंदो या मुसीबत भाईंदो। ऐं हुसैन क़ुरान जो हाफ़िज़ आहे, हुसैन क़ुरान जो कारी आहे। तूं मदरसे में पढ़े, मां मदरसे में पढ़ियुसि। हज़रत हुसैन आली मक़ाम पंहिंजे मुहम्मद जे झोलीअ में पढ़ियो, जंहिंखे पालियो बि नबी, पढ़ायो बि नबी। मुंहिंजे महबूब करीम जे ज़ात बाबरकात जे ज़बान मां बराह रास्त क़ुरान सिखियो आहे। उनखे आयत जी ख़बर कान ही छा, इन्नल्लाह मअस्साबिरीन। इहा क़ुरान पाक जी आयत हुसैन खे यादि हूंदी, ख़बर हूंदी, जंहिंमें अल्लाह ताला फरमाए थो त अल्लाह सब्र वारनि सां गॾु आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम जी ज़ात बाबरकात करबला जे मैदान में न को वावेला कई आहे, न को मुसीबत खे मुंहिंजा दोस्त मुसीबत सम्झो आहे, ॾाज सम्झे थो त अल्लाह जे ज़रिफ़ा इनाम आहे। ऐं अहिड़ो इनाम आहे जो इहो इम्तिहान पास कयुमि त मुंहिंजे लाइ कामयाबी आहे। मिठाई साहब रहमतुल्लाह अलैह ॻाल्हि कई आहे ॾाढी मज़ेदार। फरमाए थो, सूरह गॾिया सूरह
सूर्य गड्या सूर्य खड़ग खिलवल कन। मुझे महबूब पाक अलैहिस्सलाम जे बचन के शाह साहब सूर्य तो सरे पियो। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबी वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना मुहम्मदिन व आलिहि व बारिक वसल्लम। सूर्य गजा सूर्य खड़ग खिलवल कन। हणन धड़ धड़न ते हाकारीन हणन किरन कंध नचन रण गजो राड़ो थियो। वाह भेटाई साहब रहमतुल्लाह अलैह। एड़ो मंजर तो बुधाए, एड़ो अंदाज तो बुधाए जो तो किरन कंध नचन रण गजो राड़ो थियो। इमाम आली मकाम पंहिंजा बच्चा पियो कुहाए, धड़ ईअं पिया ज़मीन ते किरन जी दांगीअ ते फुला रझंदा आहिनि, टच कंदा आहिनि, मथे थी वरी हेठि ईंदा आहिनि, ईअं कंध ज़मीन ते किरंदा विया। पर हुसैन जे अज़म में, इरादे में, मुंहिंजे हौसले में ऐं ख़ुदा जे राह में कुर्बानी करण जे राह में हिकिड़े तिर जो तुर बि फ़र्क़ु कोन आयो आहे। छाजे करे? दुआ हस नबी जी। कंहिंजी दुआ त सदा चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। जंहिंखे नबी दुआ करे, जिब्रील आमीन करे, अम्मा ख़ातून जहिड़ी आमीन चवे, अली जहिड़ो सूर जवान हुन जे लाइ दुआऊं करे, मूंखे ॿुधायो घबराईंदो? कॾहिं कोन घबराईंदो। सख़्ती शहादत जी निसोरो इनाज़। हिकिड़े पासे सख़्ती आहे, ॿिए पासे हुसैन जे लाइ नाज़ आहे। फरमाए थो सख़्ती शहादत जी निसोरो इनाज़ के रिंद परूड़न राज़ कज़िए करबला जो। जो तो कज़ियो करबला वारो जेको आहे उन जी जहिड़े तहिड़े खे ख़बर कान्हे का। शाह साहब बि भाउ जो ॻाल्हि कई आहे, चए थो रिंद परूड़न राज़। रिंद उनखे चइबो आहे जेको हक़ीक़ी राह जो वाक़िफ़ हुजे, रिंदी रस्तो उनखे चइबो आहे जेको रूहानियत जो ॼाणू हुजे। शाह साहब फरमाए थो रिंद परूड़न राज़। लूसन खे ख़बर ई कान्हे का, गासलेटीअ खे ख़बर ई कान्हे का त छा थींदो आहे छा न थींदो आहे। इन राज़ जी ख़बर आहे हज़रत हुसैन आली मक़ाम खे या हज़रत हुसैन जे साथनि खे। कामिल करबला में आया सूर्य शेर। वाह भेटाई साहब। केर आया? चओ सूर्य आया। चओ केर आया? ॿिया केर आया? शेर। बुज़दिल त कोन आया न। आखे बीबी दी आवाज़ पई आउंदी है, उहे त कोन हा न ॻाल्हाईंदा हलो अबा बा, उहे त कोन हा न। केर हा? कामिल करबला में आया सूर्य शेर मारे मुसेरन जा ढूंढ कयाऊं ढेर पो दहलिया उत दिलेर पसी हमलो मीर हुसैन जो। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम जेको न हमलो कयो हुननि जे मथां, दुश्मननि जे मथां हमलो कयईं, ईअं शेर मैदान में लही पवंदो आहे, हुननि जा छक्का छॾाए छॾियईं। ख़ुदा जो कसम आहे, तारीख़ शाहिद आहे त हिकिड़े पासे 72 ॼणा आहिनि, ॿिए पासे 30,000 लश्कर आहे। घणा साईं? हज़रत हुसैन आली मक़ाम जे मुक़ाबले में 30,000 फ़ौजी हा ऐं 72 ॼणा। चाचा वेही रहो, इते वेही रहो। हाँ बोर्ड वहां तो भला वेजो थी। सलात बुलंद आवाज़ आहे। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। हाणे अंदाज़ो कयो त 30,000 माण्हू हुजनि ऐं 30,000 ताज़ा दम फ़ौज ऐं 72 ॼणा सभु जवान कोन हा, तन में पोढ़ा हा, तन में औरतूं हुयूं, तन में 6 सालनि 6 महीने जो बचड़ो। हज़रत अली असगर जहिड़ो बि हो, मस्तूरात बि हूं, इमाम हुसैन पाण बि हो, भाइटिया बि हा, भाउर बि हा, भाणेजा बि हा, नंढा वॾा माना ईअं टोटल 72 ॼणा हा। सभु लड़ाकू कोन हा, उन 72 मां लड़ाकू बि चंद माण्हू हा। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, इन गौर जो मक़ाम आहे त 72 ॼणा औरतुनि समेत 30,000 जे आॾो ई सोच थी कजे त कीअं ईंदा, कीअं मुक़ाबिलो कंदा। पर हुसैन खे क़ुरान ते भरवसो आहे, इन्नल्लाह मस्साबिरीन। हज़रत हुसैन जी ज़ात बाबरकात खे ख़बर आहे त अल्लाह क़ुरान में वाइदो कयो आहे त मां सब्र वारनि सां गॾु आहियां।
पोइ जैसा अल्लाह गॾु आहे तंहिंखे 72,000 जी या 30,000 लश्कर जी या यज़ीद जे कमान जी का परवाह हूंदी? न न, जैसा अल्लाह गॾु आहे तंहिंखे परवाह ई कान्हे का। थोरो तव्हांखे ॿुधायां त इहो जहिड़ो छा ते थियो, कीअं थियो, असुल मक़सदु छा हो? छो त अॼुकल्ह हिकिड़ो अहिड़ो टोलो पैदा थियो आहे। असांजे मदरसे जे लाइब्रेरी में हिकिड़ो किताबु आहे, मां तव्हांखे ॾेखारियां, उर्दू ज़बान में आहे, मौजूदु आहे। कराची में हिकिड़ो मदरसो आहे, वॾो मदरसो आहे, जंहिंजो नालो आहे बिनोरी टाउन वारो मदरसो। उते जो हिकिड़ो मौलवी आहे, देवबंदी आहे, उनजो नालो आहे मौलवी मोहम्मद अज़ीम सिद्दीकी। सॾाए त सिद्दीकी थो, पर सिद्दीकी कोन्हे, असल में यज़ीदी आहे। उन किताब में लिखियो अथई, मूं वटि किताब मौजूदु आहे हिते, उन में लिखे थो त नऊज़ु बिल्लाह मिन ज़ालिक यज़ीद हक़ ते हो, हुसैन ना हक़ ते हो। यज़ीद हक़ ते हो ऐं इमाम बर हक़ हो, ऐं यज़ीद जी मुखालफ़त कई हुसैन। चए थो त मुखालफ़त कई हक़ जी, इनखे इहा सज़ा मिलणी ई, सो चङो थियो जो मिलियसि। मां इन जे करे वज़ाहत थो कयां त जीअं तव्हांखे सम्झ में अचे त अव्हां फ़ैसिलो पाण कजो त हुसैन हक़ ते हो या यज़ीद हक़ ते हो। अल्लाह जे ज़ात बाबरकात जो फ़ैसिलो आहे। रब ताला जी ज़ात बाबरकात फरमातो, कुंतुम खैर उम्मतिन उखरजत लिन्नास तामुरून बिल मारूफ व तनहाउना अनिल मुनकर। मां अल्लाह पाक जी ज़ात बाबरकात नबी करीम जे उम्मत खे भली उम्मत जो लक़ब ॾिनो आहे। इन जे करे जो नबीअ जे उम्मत जो शान आहे, नबीअ जे उम्मत जो ॾाज आहे, नबीअ जे उम्मत जो कमु आहे। तामुरून बिल मारूफ व तनहाउना अनिल मुनकर। नबीअ जा उम्मती, सच्चा उम्मती उहे हूंदा आहिनि जेके नेकीअ जो हुकुम कंदा आहिनि, बुराईअ खां झलींदा आहिनि। नेकीअ जो हुकुम कंदा आहिनि, बुराईअ खां झलींदा आहिनि। इहो कंहिंजो शान आहे? नबी जे उम्मत जो। इहो क़ुरान। हाणे वरी हदीस ॿुध, मन रआ मिनकुम मुनकिरन, अव्हां मां को बि बेहयाई ॾिसे, तव्हां मां को बि ख़राबी ॾिसे, किथे ज़िना पई थिए, किथे जुआ पई थिए, किथे चोरी पई थिए, किथे रिश्वत पई वठिजे, किथे परावा हक़ पिया खाजनि, अल्लाह जो हबीब फरमाए थो, मन रआ मिनकुम मुनकिरन फलयुगय्यिरहु बियदिही। उन ईमान वारे जो कमु आहे, उन बुराईअ खे हथ सां रोके। छा करे हथ सां? फ़इल्लम यस्तते फ़बिलिसानिही। हथ सां रोकण जी ताक़त न आहेसि, ज़बान सां रोके। फ़इल्लम यस्तते, पर जे ज़बान सां बि नथो रोके सघे, फ़बिक़ल्बिही। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, उनखे बुरो सम्झे, उन कचहरी मां उथी हलियो वञे, उन सां हा में हा न मिलाए, उन खां परे थी वञे। पर साईं फरमाइनि था, हाज़ा हुवा अदअफ़ुल ईमान। ज़बान सां बि नथो रोके, हथ सां बि नथो रोके, रुगो दिलि में थो बुरो सम्झे। नबी साईं फरमाइनि था, इहो ज़ईफ़ ईमान जी निशानी आहे, कमज़ोर ईमान जी निशानी आहे। तंहिंजे करे मोमिन पंहिंजे ईमान खे बचाए, रोकणु खपई त हथ सां रोक, पर जे हथ सां नथो रोकी त ज़बान सां त चई छॾ। छो त ज़बान सां चई त तूं कमज़ोर ईमान खां बची पवंदे। चल अल्लाह तव्हां असांजो ईमान मज़बूत बणाए। हो क़ुरान आहे त मोमिन बुराईअ खां रोकींदो आहे, हूअ हदीस आहे त मोमिन जो कमु आहे त बुराईअ जो मुक़ाबिलो करे। जंहिं महिल न यज़ीद तख़्त ते वेठो, तख़्त ते वेहण खां अॻु में पंहिंजे पीउ जे ज़माने में चङो माण्हू हो। ऐं अव्हांखे इहा बि ॻाल्हि ॿुधायां त संदसि पीउ सहाबी रसूल आहे। सभु चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रुगो सहाबी न, बल्कि संदसि बाबो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सालो आहे। सम्झो था अलाए न? सालो छा खे चइबो आहे? जंहिंजी भेण निकाह में हुजे। त यज़ीद जी पुफी हज़रत अमीर माविया रज़ी अल्लाह ताला अन्हु जी सॻी भेण हज़रत महबूब करीम अलैहिस्सलाम जे निकाह में आहे। ऐं रुगो सालो न आहे, रुगो सहाबी न आहे, बल्कि कातिबुल वही आहे। कातिबुल क़ुरान लहंदो हो,
नबी करीम जे दरबार में कातब हूंदा हा। अल्लाह जो हबीब चवंदो हो लिखंदा वञो, मां मुहम्मद यादि थो कयां, अवां लिखंदा वञो त ॿी उम्मत खे कमु अचे। चंद कातब हूंदा हा, हुज़ूर करीम जे क़ुरान खे लिखंदा हा। उन्हनि कातबनि मां हिकिड़ो हज़रत अमीर माविया साईं रज़ी अल्लाह ताला अन्हु बि आहे। उहो बि कातबुल वही बि आहे, नबीअ जो सहाबी बि आहे, हुज़ूर पाक जो सालो बि आहे। ऐं नबी दुआ घुरंदो हो, अल्लाहुम्मा जअलहु हादियन व महदिया। ओ मुंहिंजा मौला, हिन अमीर मावे खे जेको मुंहिंजो कातबुल वही हुआ, मां मुहम्मद दुआ थो कयां, हिन खे हादी बणाइजां, हिन खे महदी बणाइजां, हिदायत वारो कजांसि, हिदायत याफ़्ता बणाइजांसि। मुंहिंजे महबूब करीम अलैहिस्सलाम जो पाक सहाबी आहे, जंहिंजे बारे में कंहिं बि क़िस्म जी का शक शुबह जी ॻाल्हि हुनजे ध्यानत में कान्हे का। पर जेकॾहिं कंहिं माण्हूअ जो पुटु ख़राबु थिए, अबा हुन में पीउ जो ॾोह आहे छा? सहाबी मथे या नबी मथे? ॾाढे चओ, ॾाढे बुलंद आवाज़, ज़ोर सां चओ, ज़ोर सां। नबी मथे आहे न साईं। पोइ नूह नबी हो न, उनजो पुट जो काफ़र थी वियो। कुरान पाक में आहे, इन्नहु लैस मिन अहलिक। अल्लाह ताला कुरान पाक में फरमाए थो, नूह इहो तुंहिंजे अहल में ई न आहे, मां हिनखे कढी छॾियो आहे तुंहिंजे अहल मां। इहो बुॾंदो, तबाह थींदो, बर्बाद थींदो। तुंहिंजे चवण ते न हलियो आहे, पुटु तुंहिंजो आहे, पर तुंहिंजे चवण ते न हलियो, मां हिनखे तुंहिंजे नस्ल ख़ानदान मां कढी छॾियो। पोइ जेकॾहिं नबीअ जो पुटु ख़राबु थियो त नबीअ जो ॾोह कोन्हे, जेकॾहिं कंहिं असहाबीअ जो पुटु ख़राबु थियो त असहाबी जो बि ॾोह कोन्हे। आम तरह सां हिकिड़ी ॼटनि जी रिवायत ठहियलु आहे, उहा तव्हांखे ॿुधायां त जीअं गौर में तोखे ॻाल्हि अचे त केॾा जबल जेॾा कूड़ माण्हू हणंदा आहिनि। हाणे ॿुधो रिवायत, जे हिकिड़े ॾिहाड़े नबी साईं फरमायो, अमीर माविया, तुंहिंजे पुठीअ मां रत जी धप थी अचे। छा थो थिए? रत जी धप थी अचे। अर्ज़ु कई क़िबला लाइ छो? नबी साईं फरमाए त तुंहिंजो पोयर मुंहिंजे पोयर सां विढ़ंदो, तुंहिंजो पोयर मुंहिंजे पोयर सां विढ़ंदो, तुंहिंजा बचा मुंहिंजनि बचनि सां विढ़ंदा। अर्ज़ु कई, या रसूल अल्लाह, पढ़जां ई कोन थो, शादी कोन थो कयां, औलाद ई कान थींदी, पोइ बसि न को औलाद थिए न को तुंहिंजे बचनि सां विढ़नि। हज़रत अमीर मावे शादी छॾे ॾिनी। हलंदे 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 बीमार थी पियो। अहिड़ी बीमारी थी, डॉक्टरनि चयो त शादी कंदे त बीमारी छॾींदई, न त कान छॾींदई। चई नबी साईं हीअं चयो आहे, हाणे शादी करणी बि कान्हे, भला हाणे बीमारी छॾे, शादी अहिड़ी कयां जेका कुराड़ी झूर हुजे, वधण वियामण खां चट हुजे, सफ़ा अहिड़ी परणजा, शादी बि थिए, बीमारी बि छॾे, औलाद बि न थिए। पोइ हिकिड़ी ॻोल्हे हिकिड़ी मढ़ी सां शादी कई। पोइ जॾहिं शादी थी त कुदरत ख़ुदा जी यज़ीद पैदा थी। यज़ीद पैदा थियो जेको इमाम हुसैन सां करबला में विढ़ियो। इहा अथनि रिवायत ठाही। इन में अमीर मावियो बि ॾोही। हाणे ख़ुदा जे वास्ते तव्हां सच ॿुधायो त वाइदो कयईं त मां शादी न कंदुसि, सचाई ॾेखारियईं, बीमारी कहे ॾिनी, अलाह वरी मजबूर थी करे शादी कयईं कुराड़ीअ सां, जंहिंमां औलाद ई न थिए, पर ज़ोरी अलाह उन मां औलाद ॾिनी। मुंहिंजा अदा तव्हांजी माना त जहिड़ो ई अलाह जो हो न। ॻाल्हायो बाबा, ॻाल्हायो, ॾाढे ॻाल्हायो। अमीर मावे जो तो जहिड़ो कोन हो न, माना अलाह जो जहिड़ो हो। पोइ या ख़ुदा जे मथां इल्ज़ाम आहे, अमीर मावे ते त इल्ज़ाम ई कोन्हे को। अहिड़ा मसइला न ठाहे जो के फ्री गिची में पवनी। हुन वीचारे वसु कयो शादी न करे, ज़ोरी अलाह कुझु बीमार, वरी बीमार थी पियो, वरी चई शादी कयां थो कुराड़ी सां जेका न का वधे न का वियामे, पर ज़ोरी अलाह पैदा कयो त माना मुंड खां फिटल ई अलाह वटो चइजे, नऊज़ बिल्लाह। इहो किसो ई कूड़ो आहे। मुंहिंजा अदा ईअं आहे कोन को, केरु थो चखी लहे त मुंहिंजो पुटु छा थींदो। पाण सहाबी आहे, नेक आहे, सालिह आहे, नबी जो कातबुल वही आहे, पर पुटु ख़राबु थियो, पुट खे छा थो करे सघिजे। हज़रत अमीर मावे जे वफ़ात खां पोइ तख़्त ते वेठो आहे। तख़्त ते वेहण खां पोइ 1 साल जे अंदरि हुनजी तबियत में फेरो अची वियो। 22 सालनि जे उमिरि जे विच ते आहे। किताब लिखंदा आहिनि, के था लिखनि 22 साल उमिरि यज़ीद जी, के था चवनि 18 साल उमिरि। हाणे 18 ऐं 22 साल अहिड़ी अंधी उमिरि आहे जंहिंमें इंसान खे नफ़े नुक़सान जी ख़बर कान पवंदी आहे। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, जीअं जो तख़्त ते वेठो, शराब शुरू कयईं,
जना शुरू कयई, रंडी बाज़ी शुरू कयई, भोला रिछ कुत्ता कुकड़ वेढ़ा शुरू कयई। एतिरे क़दुरु माज़अल्लाह इब्न कसीर रहमतुल्लाह अलैहि लिखियो आहे पंहिंजे किताब अल बिदाया व निहाया में त भोलनि ऐं बांदरनि ऐं रिछनि जो एॾो शौक़ीन हूंदो हो, एतिरो त हुनखे शौक़ु हूंदो हो जेकॾहिं को रिछ मरी वेंदो हो त हुनजे लाइ तॾो करे वेहंदो हो, माण्हू फातिही ईंदा हुआ। रिछ मरेसि, भोलो मरेसि, तॾो करे वेहे बादशाह, पोइ माण्हू ख़ुशामद वारा सभु का अची पटका ॿधियो अचनि, साईं वेहनि, साईं रज़ा अलाह जी तुंहिंजो रिछ मरी वियो आहे, साईं रज़ा अलाह जी तुंहिंजो भोलो मरी वियो आहे। पर जेको न अचेसि उनखे नज़र में रखे, उनखे सताए, उनखे जेल में विझाए, उन जूं मिल्कियतूं ज़ब्त कराए, मुंहिंजे भोले जे मौत ते तूं छो न आयो आहे? दीन जो दुश्मन थी बीठो आहे, ज़ाहिर मुस्लमान सॾाए, कलमो बि भरे, शराब हुनजी आदत, ज़िना हुनजी आदत, कूड़ हुनजी आदत, भोला वेढ़ण हुनजी आदत, 24 कलाक रंडियूं वेठियूं, राग हलनि पिया, शरनायूं हलनि पियूं, दोहल हलनि पिया, साज़ सुरूज़ 24 कलाक लॻा पिया आहिनि। इमाम हुसैन आली मक़ाम उन टाइम ते मदीने में रहंदो आहे, हे ख़बीस रहंदो हो उन टाइम ते शाम जे मुल्क में। कहिड़े मुल्क में साईं? ॾाढे जो कहिड़े मुल्क में? दमश्क ई शाम जो मुल्क मदीने पाक खां 1500-1600 मैल परे आहे, 1500-1600 मैल हू परे आहे। हुसैन आली मक़ाम हुते परे आहे, इमाम हुसैन आली मक़ाम मदीने पाक में आहे। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम मदीने में थो रहे पियो, यज़ीद शाम में रहे थो पियो, ऐं तमाम जो तमाम मदीने वारा जेके हा से सोणे हुसैन आली मक़ाम जे पुठियों लॻल हा। हज़रत हुसैन जी बैयत कयूं, हज़रत हुसैन आली मक़ाम जे नक्शे कदम ते हलंदा हुआ, उहो हिदायत कंदो हो, उन जे तरीक़े ते हलंदा हुआ। शाम जा माण्हू मजबूर थी पिया, फ़ौज हुन जे हथ में, इक़्तिदार हुन जे हथ में, कंट्रोल हुन जे हथ में, ताक़त हुन जे हथ में, लश्कर हुन जे हथ में। पोइ माण्हू मजबूर थी पिया, ईमान कमज़ोर थी पिया, माण्हू पंहिंजे ईमान खे बचाइण जे लाइ तयारु न हुआ। माण्हुनि खे लालच अची वई ॾोकड़नि जी, इक़्तिदार जी, कुर्सीअ जी। यज़ीद जे हिमायत में लॻी पिया, ख़ुदि यज़ीद जे ॻोठ मां के माण्हू तयारु थिया। ज़रा गौर जो मक़ाम आहे, सोचिजो, उन्हनि दिलि में सोचो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात खे दुनिया मां बुरके मटाए 50 साल बि कोन गुज़रियो आहे, छो त पाण सन 10 हिजरीअ में दुनिया मां विसाल फरमायो अथनि। हाणे सन 60-61 में यज़ीद जेको आहे सो तख़्त ते वेहे थो, त 50 साल जो अरसो बि कोन गुज़रियो आहे। मुस्लमाननि सोचो त असांजो नबी 50 साल थिया आहिनि असांखां मोकिलाए वियो आहे, ऐं 50 साल में असांजो हाकिम अहिड़ो ज़ानी, अहिड़ो शराबी, अहिड़ो रंडीबाज़, अहिड़ो जुआरी, अहिड़ो रिछाई, कुताई, भोलाई, एॾियूं हुन में ख़राबियूं पैदा थियूं। जेकॾहिं असां सब्र करे वेहंदासीं त क़यामत में अलाह जे आॾो कहिड़ो जवाबु ॾींदासीं। सलाह कयूं त रूह ज़मीन ते अॼुकल्ह यज़ीद जे मुक़ाबले जे लाइ को माण्हू जेकॾहिं आहे त मदीने वारो हुसैन थी सघे थो पियो, ॿियो हिन जो को बि मुक़ाबिलो कोन कंदो। तंहिंजे करे अचो त हुसैन खे दावत ॾियूं, उहो अचे ऐं अची करे असांजी तावन जी मदद करे, असां हुसैन जे लश्कर में शामिल थींदासीं। हुसैन आली मक़ाम यज़ीद सां मुक़ाबिलो करे, यज़ीद खे कुर्सी तां हटाए, मुस्लमाननि जी वाग कंहिं मुस्लमान जे हवाले कजे, कंहिं बाग़ी ज़ालिम बेनमाज़ी बेदीन जे हवाले न कजे। जेकॾहिं बेदीन जे हवाले कंदासीं त क़यामत में ख़ुदा जे हबीब जे ॾाढो शर्मिंदा थींदासीं। असां मुस्लमाननि जी आदत आहे, अदा सभु का बकरी पंहिंजे पाए टंगबी, असांजो छा वञे, वञी पाण ॼाणनि। मुंहिंजा अदा यादि रखजांइ, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी पाक हदीस आहे त अलाह ताला मलाइकनि खे हुकुम कयो त फलाणे ॻोठ में वञो। या अलाह छो वञूं? इन ॻोठ जी चकी पटियो, मथे खणो, ऊंधो करे मथां हुनखे पत्थर वसायो, ॻोठ जो हिकिड़ो माण्हू बि न फिटो थिए। या अलाह छो? अलाह ताला फरमाए थो, हुन में ज़ानी, शराबी, बेदीन, बेनमाज़ी रहनि था। मलाइक अर्ज़ था कनि, या इलाहुल आलमीन, इन ॻोठ में हिकिड़ो मौलवी साहब आहे, इन ॻोठ में हिकिड़ो हाजी साहब आहे, इन ॻोठ में हिकिड़ो मुत्तक़ी परहेज़गार आहे, इन ॻोठ में हिकिड़ो अलाह जो ज़ाहिद बानो आहे, 24 कलाक तस्बीह हथ में आहे, मुसल्ले ते वेठो आहे, तो अलाह जी इबादत करण में मशगूल आहे। हुकुम कर त उनखे कढूं ॿाहिरि, उहो बचे, बाक़ी पोइ ॿिया तबाह कयूं। रब ताला फरमाए थो, अॻ में इन आबिद खे बर्बाद कयो, पोइ ॿियनि खे बर्बाद कयो। इन नमाज़ी खे, इन अला अला करण वारे खे, 24 कलाक मुसल्ले ते वेहण वारे खे अॻ में हिन खे मारियो, अज़ाब न ते कयो।
या अल्लाह छो? रब ताला फरमाए थो मूंखे इबादत जी परवाह न आहे, भली मुंहिंजी इबादत करे, रोज़ा रखे, हज करे, ज़कात तुंहिंजे मुसल्ला वसाए, पर कॾहिं बि पंहिंजे ज़बान खां हिन बुराईअ खां कोन रोकियो आहे। मुंहं ते घुंज बि कोन आयो अथसि। माण्हुनि जूं ज़िनाऊं ॾिसे थो, चोरियूं ॾिसे थो, जुआऊं ॾिसे थो, शराब ॾिसे थो, बूथ बि कोन थो घुंजाए। जेको बुराईअ खां नफ़रत नथो करे, मां अल्लाह खे हुनजे इबादत जी परवाह कान्हे का। तंहिंजे करे उहो इबादत वारो बि तबाह कयो त ज़ानी बि गॾु तबाह कयो। ओ मुस्लमान, हुसैन आली मक़ाम खे दावत ॾियनि था। ओ प्यारा हुसैन, तूं प्यारे नबी करीम जो ॾोहिटो आहे। नबी करीम जे ज़ात बाबरकात तोखे कुल्हनि ते चाढ़ियो आहे। यज़ीद जहिड़ो ज़ालिम असांजे मथां हाकिम थी चुको आहे। यज़ीद असांखे शराब जी दावत थो ॾे, हराम जी दावत थो ॾे, बेनमाज़ी आहे, मुल्क में फितरो फसाद फैलिजी वियो आहे। तूं अचु हिन ज़ालिम जो मुक़ाबिलो कर, असां सभु तोसां गॾु आहियूं। उन वक़्त में यज़ीद जो तख़्त हो कूफे जे शहर में। किथे अदा? ॾाढे ॻाल्हि, किथे? हाणे पुछ भेटाई घोट खां। शाह साहब फरमाइनि था, कूफिन काग़ज़ लिखियो, कूफिन काग़ज़ लिखियो, विझी विच अलाह, असां ताबे तुंहिंजा, तूं असांजो शाह। हाणे हे कर हेॾे आ त तख़्त ताबे तुंहिंजे। ओ हुसैन आली मक़ाम मदीने मां हलियो आहे। मदीने में ॿिया बि बुज़ुर्ग वेठा आहिनि, असहाबी बि वेठा आहिनि, ताबई बि वेठा आहिनि। मदीने में बेदीनी कान्हे का, मदीने में शराब कोन्हे को, मदीने में जुआ कान्हे का, मदीने में रिछ कुता कोन्हनि के। इहे सभु भलारा आहिनि। कूफो ख़राब थी वियो आहे, यज़ीद हाकिम थी वियो आहे। तूं जल्दी पहुची वञ, असां तुंहिंजो साथ ॾींदासीं, मुस्लमाननि वारी हुकूमत तुंहिंजे हवाले कंदासीं। जेकॾहिं हुसैन तूं असांजे दावत ते न आए त क़यामत में मुहम्मद करीम खे तुंहिंजी दाह ॾींदासीं, तुंहिंजे मथां दाहींदासीं। त या रसूल अल्लाह, तुंहिंजे दीन जे मदद ख़ातिर असां हुसैन खे सॾियो हो, पर असांजे सॾ ते न आयो। असां दावत ॾिनी हुई, असांजे दावत ते कोन आयो। असां साथ ॾिनो पे, असांजे साथ खे क़बूल न कयईं। पोइ हुसैन आली मक़ाम तूं क़यामत में कहिड़ो जवाबु ॾींदे? मुंहिंजा अदा तारीख़ लिखियो आहे त 3000 ख़त इमाम हुसैन आली मक़ाम खे लिखिया विया। घणा ख़त? 3000। मुख़्तलिफ़ रिवायतूं आहिनि, कंहिं 360 ख़त लिखिया आहिनि, कंहिं 3000 लिखिया आहिनि। बहरहाल सभनि जे तादाद में ख़त हा। अॻिते तव्हां ॿुधंदव, हुसैन आली मक़ाम सभु ख़त महफ़ूज़ करे रखिया हा। तोबरो ख़तनि जो भरे आयो हो। करबला जे मैदान में ख़त खोले सभु कंहिंखे ॾेखारिया आहिनि। हे तव्हांजा ख़त आहिनि, अव्हां जे ख़तनि ज़रिए मां आयो आहियां। हज़रत इमाम हुसैन आली मक़ाम पहिरीं त सोचो त जेकॾहिं मां उते वञा, कूफे वारा मुंहिंजे बाबे जा ई मुखालिफ़ हा, मुंहिंजे बाबे सां ई बेवफ़ाई कई हुयूं, मुमकिन आहे मूंसां बेवफ़ाई कनि, पोइ नतीजो छा निकिरंदो? अल्लाह ताला जल जलालु अमन वारू खे जो कुझु करिणो हूंदो आहे। हज़रत हुसैन आली मक़ाम जो अज़म इरादो मज़बूत हो। हुन हिकिड़ी मज़बूत ॻाल्हि सोची सलात पढ़तो खे ॿुधाए छॾिया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबी वसल्लम। वरी सलात बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि वसल्लम। इमाम हुसैन आली मक़ाम दिल में सोचो त जेकॾहिं मां न वेंदुसि त क़यामत ताईं रस्म थी पवंदी। कहिड़ी? अबा सभ का बकरी पंहिंजे पाए टंगिबी, इहा रस्म थी पवंदी। माण्हू चवंदा, तारीख़ लिखंदी त यज़ीद जहिड़ो ज़ालिम वेठो हो तख़्त ते, हुसैन जहिड़ो जवान हूंदे बि सब्र कयईं न, तंहिंजे करे बाबा सब्र कयो, पुछो पुछो न। हुसैन आली मक़ाम तो फरमा, इहा रस्म क़यामत ताईं हलंदी, तारीख़ लिखंदी, इहा सॼो फिल्म मुंहिंजे ॻिची में पवंदो। मुंहिंजो नानो आख़िरी नबी आहे, त वरी आख़िरी नबीअ जो आख़िरी ॾोहिटो बि मां आहियां। मुंहिंजे नबी करीम खां बाद में ॿियो को नबी कोन्हे को, त मां हुसैन खां बाद में नबीअ जो ॾोहिटो बि कोन्हे को। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा ॿ ॾोहिटा। घणा साईं? ॾाढे गला घणा? हिकिड़ो इमाम हसन, ॿियो इमाम हुसैन, टियों इमाम मुहसिन नाले हो, जेको नंढे हूंदे ॼमंदे ई गुज़ारे वियो हो। हाणे तंहिंजे करे उहो न को वधियो, न को वियामियो, न को जवान थियो। तंहिंजे करे उनजो तारीख़ में ज़िक्र तमामु घटि ईंदो आहे। असल में आम तरह जो चयो वेंदो आहे त ॿ, इन जे करे ॿ चइबा आहिनि त उन मज़ा नबी पाक जो नसुल हलियो आहे। ऐं हुज़ूर सही फरमायो त आदम खां वठी
अल्लाह ताला आख़िरी इंसान ताईं हुन जो नस्ल इंसान जो पुट मां हलाईंदो आहे। मुंहिंजो नस्ल मुंहिंजे पुट मां हलंदो, मुंहिंजो पुट मुंहिंजे पुट जो पुट मुंहिंजे पुट जे पुट जो पुट, इहो मुंहिंजो नस्ल ॾेखबो। अल्लाह जो हबीब फरमाए थो, रब करीम जी ज़ात बाबरकात फरमायो, या मुहम्मद, सभिनी जो नस्ल हर हिक जे पुट मां हलंदो आहे, पर तो मुहम्मद जो नस्ल फातिमा जे औलाद मां हलंदो। अल्लाहु अकबर। या रसूल अल्लाह, हक चार यार, जिंदाबाद। दोस्तों अजीजो, त नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त मुंहिंजो नस्ल, मुंहिंजो असुल, मुंहिंजो ख़ानदान हज़रत फातिमतु ज़हरा जे पुठीअ मां हलंदो। यानी न्याणीअ जी औलाद नबी पंहिंजी औलाद सॾी आहे। आले रसूल पाण छा चवंदा आहियूं? ॾाढे चओ अबा, छा चवंदा आहियो? माना रसूल जी औलाद। आले रसूल माना रसूल जी औलाद फातिमा, फातिमतु ज़हरा जी औलाद इमाम हसन हुसैन, इमाम हसन हुसैन जी औलाद मजा अल्लाह ताला गौस कुतुब वली पैदा किया। मुंहिंजा सोना हज़रत हुसैन आली मक़ाम नंढो आहे, हज़रत हसन वॾो आहे। वॾे भाउ जे ख़ानदान मां पीरनि जो पीर अब्दुल कादिर जीलानी जो आन पैदा थियो। ऐं वरी क़यामत जे वेझो इमाम महदी जेको पैदा थींदो, इमाम महदी, उहो बि इमाम हसन जी औलाद मां पैदा थींदो, हुसैन जे औलाद मज़ा पैदा कोन थींदो, जंहिंजो नालो मुहम्मद हूंदो। हुज़ूर से फरमाइनि था त मां ॿुधायूं थो वञां, औलाद हसन जी मां हूंदो, हुन जो नालो मुंहिंजे नाले जहिड़ो हूंदो, हुन जे माउ जो नालो मुंहिंजे माउ जे नालो जहिड़ो हूंदो, हुन जे पीउ जो नालो बि मां मुहम्मद जे पीउ जहिड़े नाले जहिड़ो हूंदो। माना मुंहिंजी माउ आहे आमना, इमाम महदीअ जी माउ बि हूंदी आमना। मुंहिंजो बाबो आहे अब्दुल्लाह, त हज़रत इमाम महदीअ जो बाबो बि हूंदो अब्दुल्लाह। उहो क़यामत जे वेझो ईंदो। चओ चओ, ॾाढे ॾाढे चओ। छो थो चवरायां? ईंदो छो थो चवरायां? राज़ आहे हिन में, ॿुधायां? इजाज़त जो त ॿुधायां। महबूब थो चवे त ईंदो। सोनो नबी तो फरमाए त कॾहिं? क़यामत जे वेझो। ऐं औलाद कंहिंजी? चओ हसन जी। कंहिंजी औलाद? नालो मुहम्मद बिन अब्दुल्ला। शीयन वरी नओं ठाहियो आहे इमाम महदी, जंहिंजो क़ुरान में ज़िक्र कोन्हे, हदीस में ज़िक्र कोन्हे, नबीअ जे ज़बान सां ज़िक्र कोन्हे, कंहिं बि किताब में ज़िक्र कोन्हे। हथरादू नबी ठाहियूं, महदी ठाहियूं। उहो कंहिंजी औलाद? इमाम हुसैन जी। इस्लाम चवे हसन जी, हे चवनि हुसैन जी। नबी चवे त क़यामत जे वेझो ईंदो। हे था चवनि त सन 252 में पैदा थियो, सन 252 में पैदा थियो। पुट कंहिंजो हो? इमाम हसन अस्करीअ जो। नबी चवे त पुट हूंदो अब्दुल्लाह जो। पुट कंहिंजो हूंदो? ॾाढे गला, पुट कंहिंजो हूंदो? अब्दुल्लाह जो। हे चवनि पुट हूंदो हसन अस्करीअ जो। नबी चवे औलाद हूंदो हसन जी। हे चवनि औलाद आहे हुसैन जी। नबी चवे त क़यामत जे वेझो ईंदो। हे चवनि था 252 में पैदा बि थियो। पोइ काॾे वियो? जेरो आहे, काथे आहे? गार में आहे। छो लिकी वियो? दुश्मन जे भव खां। क़ुरान जेको नबीअ ते लथो हो अलीअ वटि आयो, अलीअ वटां हज़रत इमाम हसन वटि आयो, हसन वटां हुसैन वटि आयो, हुसैन वटां ज़ैनुल आबिदीन वटि आयो, ज़ैनुल आबिदीन वटां इमाम मोहम्मद बाक़र वटि आयो, इमाम मोहम्मद बाक़र वटां इमाम जाफ़र सादिक वटि आयो, इमाम जाफ़र सादिक वटां हज़रत इमाम अली रज़ा वटि आयो, इमाम अली रज़ा वटां हज़रत इमाम हसन हज़रत अली तकी वटि आयो, हज़रत अली तकी खां हज़रत अली नकी वटि आयो, हज़रत अली नकीअ खां हज़रत इमाम हसन अस्करी वटि आयो, हज़रत इमाम हसन अस्करी वटां इमाम महदी वटि आयो। इमाम महदी दुश्मन जे ख़ौफ़ खां हिकिड़ो गार आहे, मन सुरफिल गार, उन जो नालो आहे। उहो क़ुरान खणी क़यामत ताईं लिकी वियो आहे। ईंदो कोन, कॾहिं बि न ईंदो। कॾहिं ईंदो? ओशियो ॿुधायो कॾहिं ईंदो? चवे थो तॾहिं ईंदो जॾहिं 313 पक्का शिया रूह ज़मीन ते थींदा, पोइ महदी ईंदो। तेसीं ताईं ईंदो ई कोन। हाणे पंहिंजे ईमान सां फ़ैसिलो ॿुधाया था त सॼो फिल्म नबी वारे तरीक़े जे मुआफ़िक़ आहे या मुखालिफ़ आहे? ॾाढे ॻाल्हि आहे। नबी चवे औलाद हसन जी।
हे चवन औलाद हुसैन जी। नबी चवे नालो हुंदुस मुहम्मद बिन अब्दुल्लाह, हे चवन त नालो हुंदुस अब्दुल्लाह बिन हसन अस्करी उबतड़ी उबतड़। नबी सही चवे त क़यामत जे वेझो ईंदो जॾहिं क़यामत वेझी थींदी, ऐं हे चवन त न 252 में ॼाओ आहे। नबी चवे त मुंहिंजो अहल बैत दीन जी ख़िदमत कंदो, जान कुर्बान कंदो। ही चवन न, दुश्मन जे भव खां क़ुरान सूधो लिकी वियो आहे। काथे आहे? मन सुर फिल गार में वेठो आहे। कॾहिं ईंदो जॾहिं 313 पक्का शिया थींदा, पोइ सरज़मीन ते ईंदो, एसी ताईं न ईंदो। तंहिंजी माना अञा पक्का न आहिनि। ये जेके ॾिसो था न बाज़ारनि में रस्तनि में पिट कुट, इहे अञा पक्का न आहिनि। जेकॾहिं पक्का हुजनि हा त महदी अचे हा न बा, न आयो आहे तंहिंजी माना इहे अञा कचा आहिनि। पक्का जॾहिं थींदा पोइ ईंदा। ईरान खां वठी लखनऊ ताईं, लाहौर खां वठी कराचीअ ताईं अञा 313 पक्का न आहिनि। इमाम महदी लिको छो कि दुश्मन जे ग़लबे जे करे लिकी वियो आहे। पाण त वियो क़ुरान बि खणी वियो, भला मौजूद आहे क़ुरान, चवे थो उन महदी वारे क़ुरान में ऐं अॼोके क़ुरान में हिकिड़ो अखर बि साॻियो न आहे। हो ॿियो आहे, ही ॿियो आहे। असली नबी वारो क़ुरान महदी वटि आहे। हे जेको क़ुरान सो उमर अबू बकर उस्मान ठाहियो हो। हिन क़ुरान ते एतबारी कोन्हे को। ओ मुंहिंजा प्यारा दोस्त, सच ॿुधाए त नबीअ जे अहल बैत जा सजण चइबा या दुश्मन चइबा? नबीअ जो ख़ानदान बहादुर आहे या न आहे? उहो दुश्मन जे भव खां गार में छो लिकंदो? ऐं सॼी उम्मत जो बार खणी वियो, माना क़ुरान खणी वियो त माना क़ौम भली जाहिल हुजे न साईं। असली क़ुरान जो लिकायई त न को माण्हू क़ुरान पढ़नि, न को रोज़े जी ख़बर, न को नमाज़ जी ख़बर, न का ज़कात जी ख़बर, न का हज जी ख़बर, न का हलाल जी ख़बर, न को हराम जी ख़बर, न का मुते जी ख़बर, न का निकाह जी ख़बर। छो त क़ुरान त असली आहे कोन साईं। क़ुरान त वियो महदी खणी, बाक़ी हे ॾटे ते ख़ल्क़ पई हले। हाणे मूंखे ॿुधा न त जेको असुल शइ लिकाए वेहे, इहो सॼी उम्मत जे गुमराहीअ जो बार उन ते या अब्दुर्रहीम ते? ॾाढे ॻाल्हायो। असली क़ुरान जेको लिकाए छॾे ऐं ॾेखारे ई न, गार में लिकी वेहे 252 खां वठी करे ख़ैर जो 1417 हिजरी हले पियो। मुंहिंजा प्यारा दोस्त अज़ीज़, 1200 साल खां लिको वेठो आहे ऐं क़ुरान रखियो वेठो आहे। सच ॿुधा, तव्हांजो अकुल कमु करे थो त 1200 साल लिको क़ुरान वेठो हूंदो। इहो मुंहिंजे महबूब मुहम्मद जे अहल बैत जी दुश्मनी आहे। क़ुरान मौजूदु आहे, क़यामत ताईं मौजूदु हूंदो। अड़े जेकॾहिं इहो क़ुरान सचो न हुजे हा त हुसैन सुर करबला में कटाए कोन हा। सलात पढ़ तो हुसैन जो शान ॿुधाया। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व बारिक व सल्लम। सला सला बुलंद आवाज़। वरी सलात, वरी सलात, वरी सलात। ख़त मिलिया, दिल में सोची न वेंदुसि त काणियारो थी पवंदुसि। दुनिया चवंदी त आख़िरी नबीअ जो आख़िरी ॾोहटो हक़ लाइ न आयो, मदीने में आराम सां वेठो रहियो। तंहिंजे करे हुसैन थो चवे अॼु मां मुहम्मद जी सुन्नत थो पूरी कयां। कहिड़ी सुन्नत? ॿुधो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात। ओ मुसलमान, मक्को छॾियो या न? ॾाढे ॻाल्हि थका त न आहियो न साईं? 2-3 मिंट वधनि त नाराज़ कोन थींदो न साईं? इमाम आली मकाम फरमाइनि था, मुंहिंजे नाने रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मक्को पाक छॾियो छाजे लाइ? दीन लाइ। चओ अबा, छाजे लाइ? इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू, क़ुरान। इज़ अख़रजहुल्लज़ीन कफ़रू सानिय स्नैन इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। रब करीम जी ज़ात बाबरकात फरमाए थो, जॾहिं मके पाक जे शहर मां मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जी ज़ात बाबरकात खे काफ़रनि कढियो, हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात मजबूर थी करे अल्लाह अमर कयो, मको छॾियो आहे। हबीब ॿाहिरि निकिरी मके ॾे निहारे अखियुनि मां लुड़कंदो आहे। ओ मक्का, तोसां मूंखे प्यार आहे। तुंहिंजे सरज़मीन ते मां मुहम्मद ॼाओ आहियां। तुंहिंजे सरज़मीन जो मां पाणी पीतो आहे। तुंहिंजे सरज़मीन ते काबो आहे।
तुझे सरजमीन जा पत्थर मां नंढड़ो हूंदोस जै बि गलीअ मां ईंदोस मके जे गलीअ जा मके जे रस्तनि जा पत्थर चवंदा हा अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। हुजूर से फरमाइनि था उहे गलियूं उहे रस्ता उहे पत्थर उहे जबल अॼु बि सुञाणा थो जेके नंढे हूंदे मूं ते सलाम पढ़ंदा अॼु बि उतां लंघंदो हा पत्थर मूंखे सलाम कंदा। नबी करीम जॾहिं मको छॾियो आहे रोए थो अखियुनि मां लुड़क वहाए थो दुआ थो घुरे अल्लाहुम्मा इन्नका अखरजतनी मिन बलदिन उहिब्बुहु वस्किनी फी बलदिन अंत तुहिब्बुहु। या अल्लाह मको छॾियां थो मूंखे प्यारो आहे तो चयो आहे त प्यारी शइ कुर्बान कयो लन तनालुल बिर्र हत्ता तुनफिकू मिम्मा तुहिब्बून। प्यारी शइ जी कुर्बानी ॾिबी आहे पोइ अल्लाह राज़ी थींदो आहे। मको मूंखे प्यारो आहे प्यारो शहर कुर्बान करे वञा थो मौला रहाए जा अहिड़े शहर में जेको तो रब खे प्यारो हुजे।